नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वॾे वज़ीर जे इतलाहियत बाबति सलाहकार मुर्तज़ा वाब चयो आहे त सिंध में गैस बिजली ऐं पाणी बहिरान वफ़ाक़ हुकूमत जो पैदा कयल आहे। हिकु बयान में मुर्तज़ा वाब चयो आहे त वफ़ाक़ पंहिंजी नाअहली ऐं गैर संजीदा जी सज़ा अवाम खे ॾियण सां पासो करे। हिन चयो आहे त PTI हुकूमत सिंध जी अवाम खे आख़िर कहिड़ी ॻाल्हि जी सज़ा ॾेई रहियो आहे। हिन चयो त वफ़ाक़ वज़ीरनि खे सियासत, बयानबाज़ी ऐं मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ कार्रवायूं करणु वांदिकाई मिले त अवामी मसइलनि ते ध्यानु ॾियनि। संदसि चवणु हो त हिकु तरफ़ वॾो भाउ सिंध खे पाणी न ॾेई रहियो आहे त ॿिए तरफ़ सिंध में गैस बहिरान शदीद कयो पियो वञे। कराची जे अक्सर इलाइक़नि में घरनि में गैस जी बदतरीन लोडशिंग कई पई वञे। मुर्तज़ा वाब चयो त 70% गैस पैदा कंदड़ सूबे सां वफ़ाक़ ज़्यादतियूं बंदि करे PTI सरकार माण्हुनि जो रोज़गार खसण सां गॾु घरनि जा चुल्ह बि थधा करे रही आहे। हिन चयो त PTI सरकार जी समूरियूं दुआऊं जी पत वाक़ी थी वई आहे। मुल्क जो अवाम महांगाई जी चकी में पिसजी रहियो आहे। संदसि चवणु हो त पंजाब में पुलिस गिरदी उरूज ते आहे। वफ़ाक़ वज़ीर अयाशी में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त नियाज़ साहब दुआउनि मां ॿाहिरि ई नथो निकिरे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।